टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में वेलकम। अॼु असां क्लास 3 जो सबक 9 पढ़ंदासूं। रस्ते ते हलण जा क़ाइदा। कुर्बान जो वॾो भाउ शोबान घर पहुतो तो कुछ परेशान हो। पियो पुछियसि त अबा ख़ैर त आहे। शोबान ॾोखारो थी ॿुधायसि त शहर जे चौवाटे ते हिकु मोटरसाइकिल सवार नौजवान सिग्नल तोड़े अॻिते वधियो त उन जो हादसो थी पियो। खेसि गणती जोगी हालत में अस्पताल खणाए विया। इहा ॻाल्हि ॿुधी घर जे भातियुनि खे ॾाढो ॾुख थियो। कुर्बान पियो खां पुछियो, बाबा उहे हादसा छो था थियनि? पियो, पुट उहे हादसा अजाई तकड़ लापरवाही ऐं ट्रैफ़िक जे असूलनि ते न हलण जे करे थियनि था। कुर्बान, बाबा साईं, इन्हनि हादसनि खां कीअं बची सघिजे थो? पियो, ट्रैफ़िक जे असूलनि ते अमल करण सां हादसनि खां बची सघिजे थो। कुर्बान, ट्रैफ़िक जा कहिड़ा असूल आहिनि? पियो, पुट रस्ते ते लॻल ट्रैफ़िक सिग्नल त तो बि ॾिठा हूंदा। कुर्बान, हा बाबा साईं, जिन में ॻाढ़ी, पीली ऐं साई बत्ती हूंदी आहे। पियो, हाउ पुट, उहे बत्तियूं ट्रैफ़िक खे कंट्रोल करण जा इशारा हूंदा आहिनि। कुर्बान, बाबा साईं, ॻाढ़ी बत्ती जो छा मतिलबु आहे? पियो, ॻाढ़ी बत्ती जो मतिलबु आहे त गाॾी खे बीहारे छॾणु। कुर्बान, बाबा साईं, पीली बत्ती जो मतिलबु छा आहे? पियो, जेकॾहिं पीली बत्ती ॻाढ़ी बत्ती खां पोइ ॿरंदी त उन जो मतिलबु थींदो त हाणे गाॾी खे हलण लाइ तयारु रखो। कुर्बान, बाबा साईं, साई बत्ती जो मतिलबु छा आहे? पियो, साई बत्ती जो मतिलबु आहे त हाणे गाॾी हलाई वञे। कुर्बान, बाबा साईं, जेकॾहिं पीली बत्ती साई बत्तीअ खां बाद ॿरे त पोइ? पियो, पोइ हिन जो मतिलबु थींदो त हाणे ॻाढ़ी बत्ती ॿरंदी, उन करे गाॾी ढिरी करियो। कुर्बान, बाबा साईं, पंधु हलण वारनि लाइ कहिड़ा असूल आहिनि? पियो, पंधु हलण वारनि खे फुटपाथ ते हलणु घुरिजे। कुर्बान, बाबा साईं, पंधु हलण वारनि खे रस्तो कीअं पार करणु घुरिजे? पियो, उन लाइ रस्ते ते अछा ऐं कारा पटा ठहियलु हूंदा आहिनि, जिन खे ज़ेबरा क्रॉसिंग चइबो आहे। पंधु हलण वारनि खे उतां रस्तो पार करणु घुरिजे। माउ, उन खां सवाइ रस्तनि जे पासनि खां लॻल बोर्डनि ते ॿिया मुख़्तलिफ़ इशारा बि ॾिनल हूंदा आहिनि। इन्हनि इशारनि मां मोड़, चाड़ी, पुल ऐं ॿियनि ॻाल्हियुनि जी ख़बर पवंदी आहे। कुर्बान, तव्हां जी वॾी महिरबानी। तव्हां ॾाढियूं कम जूं ॻाल्हियूं ॿुधायूं।